अस्सलाम वालेकुम दोस्तों, अनमोल रेडियो नेटवर्क लाइव स्टूडियो तलार खां तव्हां सां मुखातिब शाहजहान ख़ास के लिए दोस्तों मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो। अॼु असांजे प्रोग्राम में तमामु बेहतरीन नज़म मोकिलियो आहे तलार लॻ ॻोठ मखदूम मोहम्मद रहीम मंसूर आबाद खां शंकर परमार साहब। तुंहिंजी बाहुनि में चूड़ियुनि जी मौसम रहे, तुंहिंजे पेरनि में छेरनि जी छिमछिम रहे, तुंहिंजे चपड़नि ते मुर्कनि जो संगम रहे, ॾूर तोखां क़यामत ताईं गम रहे। मुंहिंजी राहुनि में कंडा विछाए न तूं, मूंखे ज़ुल्फ़नि जो क़ैदी बनाए न तूं। छॾ त तारीख़ जो वर्क बणिजी वञा ऐं सदियुनि ताईं लिखबो पढ़बो रहां। कर्द तुंहिंजो बि मूं ते वॾो आहे मगर तस धरती जो थोरो लाहे वठां, मां भिटाई बुखारी बचाए वठां, सिंध जी हर सचाई बचाए वठां। जंहिं न लोई लॼाई बचाए वठां, पंहिंजी पूरी कमाई बचाए वठां, तुंहिंजे सॾड़नि ते सजनी मां हर पल वरिस। तुंहिंजे सॾड़नि ते सजनी मां हर पल वरिस, तुंहिंजे हर दर्द में तोसां शामिल रहियसि। हाणे थर जो थकायल बदन पियो सॾे, मूंखे मुंहिंजो उञायल वतन पियो सॾे। मूंखे क़ैदी हथनि सां अमन पियो सॾे, लाश कंहिंजो बेकफ़न पियो सॾे। मुंहिंजी रूपा माड़ी कलर पई थिए, मुंहिंजी धरती समूरी बंजर पई थिए। प्यार वारनि जी बस्ती खंडर पई थिए, मुंहिंजे लाइ हयाती ज़हर पई थिए। छॾ त दोदे जी धरती बचाए वठां, होशू हेमू जी हस्ती बचाए वठां, प्यार वारनि जी बस्ती बचाए वठां ऐं बहारुनि जी मस्ती बचाए वठां। हाज आयसि वरी तुंहिंजे दर ते पिरी, हाज आयसि वरी तुंहिंजे दर ते पिरी, तुंहिंजे नेड़नि खे वेही पोइ परचाइबो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि खे वेही पोइ सुलझाइबो। तोखे तुंहिंजी ॻाल्हियुनि सां बहलाइबो, तोखे तुंहिंजी ॻाल्हियुनि सां बहलाइबो, तोखे तुंहिंजी ॻाल्हियुनि सां बहलाइबो। ॻोठ मंसूर आबाद खां शंकर परमार साहब जो ख़ूबसूरत इंतख़ाब।